Assalamu alaikum, this is Abdurrauf. Welcome again our YouTube channel Guru of MCQs. अॼु असां सिंधी जा वधीक आम सुवाल FRSSC स्टेज जे लाइ डिस्कस कंदासीं। अॼु असांजो पहिरियों सुवाल आहे त बेत जी शुरा जेका हुई सुम्हण जे दौर खां थी। बेत अवल कहिड़ी सूरत में मिलनि था? बेत अवल ॻह जी सूरत में मिलंदा आहिनि। काफ़ी जी माना आहे पूरो हुजनि, टियों सुवाल आहे असांजो। ऐं चोथों सुवाल आहे त सिंधी शाइरी जी मशहूरु आम सनफ़ जेका आहे काफ़ी आहे। मोहन जे दड़े में ॿोली राइज हुई। कहिड़ी ॿोली राइज हुई? त कंदीम दरावड़ी ॿोली राइज हुई। त सिंधी ॿोली मोस्टली 5000 साल पुराणी आहे। सिंधी अदब जो पहिरियों जेको दौरु आहे, अदब जो पहिरियों दौरु सुम्हण जो दौर खे चयो वेंदो आहे। ऐं सिंधी अदब जो सुनहरी दौरु कल्होण जे दौर खे चयो वेंदो आहे। जदीद सिंधी गीत जो पहिरियों शाइर जेको आहे कसचंद बेवसाब हुयो। सिंधी नज़म जो पहिरियों शाइर जेको कसचंद बेवसाब हुयो, जंहिं नज़म ते तमामु घणो कमु कयो। शाह जो रिसालो पहिरियों कहिड़े मुल्क में छपियो? 1866 में जर्मनी जे शहर लेब्ज़िग में छपियो। क्वेश्चन नंबर ॿियो आहे त असांजो क़ुर शरीफ़ जो नज़म में सिंधी तर्जुमो मौलवी अहमद मल्हा साहब कयो आहे। क्वेश्चन नंबर ॿियो आहे असांजो त सिंधी ॿोली में गज़ल ते पहिरियों किताबु जेको आहे आख़ुन गुल मोहम्मद लिखियो आहे। गज़ल जो बादशाह बि आहे जेको चयो वेंदो आहे। गज़ल जो बादशाह थोरी मीर अब्दुल हुसैन सांगी साहिब खे चवंदा आहियूं। भाई चंद राय जेको आहे उनजो उर्फ़ जेको आहे सामी खे चयो वेंदो आहे। ॿियो नालो भाई चंद राय आहे। ॿियो सवाल आहे त सिंध में सिंधी ॿोली कहिड़ी सन में फ़ारसीअ जी जाइ वरिती? त उहो हुई 1852 ईस्वी में। विरहाङे खां पोइ सिंध में पहिरियों कहिड़ो सफ़रनामो जारी थियो? सुर ऐं सफ़र जेको आहे जारी थियो। इहो हुया असांजा मोस्ट, अञा वधीक आहिनि, हिकिड़ो ॿियो पेज आहे सॉरी। ॿियो सुवालु आहे त असांजो अंग्रेज़ी कहिड़े सन में हुकुम जारी कयो? त अंग्रेज़ ऑफिसर सिंधी लाज़मी पढ़ाइनि, त उहो 1851 में इहो हुकुम जारी थियो त इहो अंग्रेज़ जेके आहिनि सिंधी पढ़ाइणु शुरू कनि। मरसियो जो बादशाह जेको आहे कंहिंखे चयो वेंदो आहे? त इहो आहे असांजो सैयद साबित अली शाह। हिन में ॾिनल न आहे त इहो सैयद साबित अली शाह साहिबु आहे। सिंधी जे वॾे में वॾी मुहक़क़ जो नालो जेको आहे डॉक्टर नबी बख़्श बलोच साहिबु आहे, जंहिं लोक अदब जे बारे में तमामु घणो कमु कयो। मादरी ॿोली जी सिख्या पंहिंजो लिखियलु आहे सैयद शेर शाह बुखारी साहिब जो लिखियलु आहे। सिंधी अदब जो इब्तिदाई दौरु जेको आहे सुम्हण जो दौरु आहे। इहो सुवाल पहिरियों अची चुको आहे त सुनहरी दौरु कल्होण जो दौर खे चवंदो आहे। क़दीम सिंध जेको आहे कांजो लिखियलु आहे त भैरूमल महरचंद अडवाणी साहिब जो लिखियलु आहे। ऐं वॾो सिंधी वयाकरण बि भैरूमल महरचंद अडवाणी साहिब जो लिखियलु आहे। बदनसीब थरी नक्शे अमल, इहे ॿ क्वेश्चन आहिनि, इहे मोहम्मद इस्माइल उर्साणी साहिब जा लिखियलु आहिनि। सिंध में पहिरियों दर्सी किताबु जेको आहे बाबनामो शाया थियो, जेको नंदीराम लिखियो। सिंधी अदब जो पहिरीं अदीब ख़ातून कहिड़ी हुई जंहिं सफ़रनामा लिखिया? उहा हुई मेहता महबूब। ऐं अल्ताफ़ शेख बि सफ़रनामे ते तमामु घणो कमु कयो आहे। ॿियो आहे त सिंध मदरतुल इस्लाम जेको आहे कंहिं क़ाइमु कयो? त उहो हसन अली आफ़ंदी साहिबु हुयो। ॿियो सुवालु आहे त शाह लतीफ़ जे 7 सुरमियुनि मां 6 सुरमियुनि जो तालुक़ु जेको आहे सुम्हण जे दौर सां आहे। असांजो ॿियो सुवालु आहे त शाह लतीफ़ कहिड़े सुर में सिंध समेत सॼी दुनिया में दुआ कई आहे? सिंध समेत सॼी दुनिया खे दुआ कई त उहो सुर सारंग आहे, जंहिंमें शाह लतीफ़ जा दुआ कई आहे। ॿियो सुवालु आहे त मिर्ज़ा कलीज बेग सिंधी ज़बान जो पहिरियों ड्रामा नवीस हुयो। ऐं लीला मजनू जेको आहे इहो ड्रामो हुयो। ऐं ज़ीनत ऐं दलाराम जेके आहिनि मिर्ज़ा कलीज बेग साहिब जा नावल आहिनि। इहे तव्हांखे यादि रखणु त ज़ीनत नावल दलाराम मिर्ज़ा कलीज बेग लिखियो आहे, पर इहो आहे छा? इहो नावल आहे या लीला मजनू इहो ड्रामो आहे? इहे तव्हांखे यादि रखणु। अहिड़े हिसाब सां क्वेश्चन ईंदा त लीला मजनू जेको आहे मिर्ज़ा, उहो आथर जो नालो ॾेई छॾींदा आहिनि त मिर्ज़ा कलीज बेग लिखियो आहे, पर उहो छा आहे? उहो कहिड़ो मजमू आहे? ड्रामो आहे, नावल आहे, कहाणी आहे, छा आहे? पर इहो बि तव्हांखे यादि रखणो पवंदो। पहिरियों साहिब दीवान शाइर जेको आहे ख़लीफ़ो गुल मोहम्मद आहे। ख़लीफ़ो गुल मोहम्मद गज़ल जो शाइर आहे। गज़ल जो बादशाह मीर अब्दुल हुसैन सांगी खे बि चवंदा आहियूं, पर हिन जेको आहे ख़लीफ़ो गुल मोहम्मद बि गज़ल ते तमामु घणो कमु कयो। ॿियो सुवालु आहे असांजो तनक़ीदूं किताबु, इहो असांजो SST टेस्ट में अची चुको आहे त इहो कंहिं लिखियो आहे? डॉक्टर अलादाद बयो साहिबु लिखियो आहे। ॿियो सुवालु आहे त सिंधी ॿोलीअ जी तारीख़ जेका आहे उहा कंहिंजो लिखियलु आहे बुक?
बहिरूमल महाचंद अडवाणी साहब जो लिखियलु आहे। ऐं सिंधी ॿोली अदब जी तारीख़, हिन में फ़र्क़ु आहे, सिंधी ॿोली जी तारीख़ आहे ऐं सिंधी ॿोली अदब जी तारीख़ आहे, त डॉक्टर नबी बख्श बलोच साहब लिखियलु आहे। सिंधी ॿोली जो पिणु बुनियादु ग़ुलाम अली अनाना साहब लिखियो आहे, जंहिं ॿियो सिंधी ॿोलीअ ते तमामु घणो कमु कयो आहे। ॿियो सुवालु आहे तनक़ीद ऐं तनक़ीद निगारी जेको आहे उनजो मुसनफ़ केरु आहे? इहसान बदवी साहब आहे। ॿियो सुवालु आहे त तनक़ीद जो तजज़ियो, उहो शेख अब्दुल रज़ाक साहब लिखियो आहे। ॿियो सुवालु आहे त तनक़ीद निगारी किताबु जेको आहे बदर अबड़े साहब जो लिखियलु आहे। ॿियो सुवालु आहे त हू ॾोह थी हो ॾींहुं, इहो पीर हसामुद्दीन राशिदी साहब जो लिखियलु आहे। ॿियो सुवालु आहे त ॻाल्हियूं ॻोठ वणनि जूं, इहो बि पीर हसामुद्दीन राशिदी साहब जो लिखियलु आहे। ॿियो पीर हसामुद्दीन राशिदी साहब जो किताबु आहे त सिंधियत। ॿियो सुवालु आहे त पीर अली मोहम्मद राशिदी उहे ॾींहं उहे शींहं जेको SST टेस्ट में किताब जो नालो आयल आहे, त SST टेस्ट में आयो त उहे ॾींहं उहे शींहं कंहिंजो किताबु लिखियलु आहे? त पीर अली मोहम्मद राशिदी ऐं पीर हसामुद्दीन जेको राशिदी, उहे ॿई पाण में भाइर हुया। ॿियो असांजो सुवालु आहे त उहे ॾींहं उहे शींहं, साॻियो सुवालु अची चुको आहे, त पीर अली मोहम्मद राशिदी साहब जो लिखियलु आहे। त ऊंदाही धरती रोशन हथ जेको आहे इहो नाविल आहे। आगा सलीम जो हम औसत बि जेको आहे आगा सलीम साहब जो नाविल आहे। आख़िरी राति ड्रामनि जे मजमूए जो नालो मुमताज़ मिर्ज़ा साहब जो लिखियलु आहे। इहे हुया असांजा मोस्ट इम्पॉर्टेंट सिंधी जा MCQs जेके असां पोयां तक़रीबन 25-26 लेक्चर अपलोड करे चुका आहियूं असांजे YouTube चैनल ते, गुरु ऑफ MCQs। उनखे सब्सक्राइब कंदा ऐं उनखे शेयर कंदा। थैंक यू वेरी मच।